नाज़रीन असां मौजूदु आहियूं सेवण जे GM खाना ऐं मिनी स्टेडियम ग्राउंड ते। सेवण जे हिकु नौजवान हिकिड़ो अनोखो पंहिंजो जेको आहे सो टेक्नोलॉजी दौर जे ज़रिए हिन जेको आहे सो हिकु जदीद कार जेका तयारु कई आहे उन में जेको आहे सो रिमोट कंट्रोल ज़रिए उहा कार बिना ड्राइवर जे हलाए सघिजे थी। अचो त उहा कार बि असांखे ॾेखारियूं ऐं उन्हनि जेके वेठल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन नौजवान सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे, हिन खे केतिरो वक़्तु लॻो आहे हिन कार खे तयारु करण में। हिते जेको आहे सो सेवण जा कई शहरी गॾु थी विया आहिनि, ड्राइवर हज़रात गॾु थी विया आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ही बेसिकली मुंहिंजी हिन ते तक़रीबन 2 सालनि खां रिसर्च आहे ऐं अलहमदिल्ला मां हिन खे अॼु वाइंड अप कयो आहे। उन में इहो आहे जो मां हीअ बिना ड्राइवर जे गाॾी ठाही आहे। ख़ैर ही मुंहिंजे हथ में तव्हां कंट्रोल ॾिसी सघो पिया, सॼी मूवमेंट हिन में रखियलु आहे ऐं उन खां पोइ मूंखे हिन में अञा खोड़ सारा फ्यूचर अपडेट्स करणा आहिनि, पर फ़िलहाल मां हिन ते रिमोट कंट्रोल ते हलाए हिन खे कामयाबु कयो आहे। 2 सालनि जी रिसर्च में मुंहिंजी 2 सालनि खां महिनत हले पई। अॼु मां तक़रीबन हिन नतीजे ते पहुतो आहियां जो गाॾी बिना ड्राइवर जे हले पई। अच्छा, उन खां पोइ हिन में मां जेके फ्यूचर प्लान आहिनि उहे तव्हांखे ॾसे थो छॾियां। इंशाल्लाह उहे बि हिन में अपडेट्स कया वेंदा, पर उन जो टाइमिंग मां नथो ॿुधाए सघां त केतिरे वक़्त में थींदी या छा। उन में इहो आहे जो मां हिन में सॼो जेको आहे गूगल मैप ते कंप्लीट कंदुसि न, त तव्हां जेका बि उन में जेका जीअं चइबो आहे एड्रेस वाइस ते, जीअं वाइस पाण कंदा आहियूं कंहिं शइ ते वाइस करे असां उहा शइ सर्च कंदा आहियूं, तव्हां उन कार में वेही वाइस कंदो न, तव्हांखे हिन एड्रेस ते पहुचणी आहे, मतिलबु पहुचणो आहे, उहा गाॾी बिना ड्राइवर जे तव्हांखे हुन जाइ ते पहुचाईंदी। इंशाल्लाह इहो ज़रूरु कबो। कार में छा फिट कयो आहे जेको सिस्टम जो चेन बि आहे? ही सॼो मां पंहिंजे सिस्टम सां हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो जीअं चइबो आहे नंढी डिवाइस सिस्टम जंहिंखे कंप्यूटर बि चयो वेंदो आहे। मां हिनखे ख़ैर ओपनिंग रखियो आहे जीअं हर को ॾिसी सघे। ही मां पहिरियों माण्हू न आहियां जंहिं गाॾी ठाही आहे। अॼु खां हिन खां पहिरीं 3-4 तक़रीबन गाॾियूं ठही चुकियूं आहिनि, पर उन कंहिं बि इहा शइ न आहे रखी त मूं कीअं ठाही आहे। हुन जी जेका सिस्टम आहे, हुन जा अंदरि व्यूज़ आहिनि, जेके अंदरि जेको उन्हनि डिवाइसूं यूज़ कयूं वयूं आहिनि, उन्हनि छो न आहिनि कयूं, त माना केर बि उन्हनि जी कॉपी नथो करे सघे। त मां पंहिंजे ज़हन ते, पंहिंजे दिमाग़ ते, पंहिंजे मतिलबु हर शइ पंहिंजे हिसाब सां ठाही आहे ऐं मां हर शइ ओपन रखी आहे त हर को ठाहे सघे हिनखे। हीअ शइ आम न आहे, ख़ासि आहे। ख़ासि इन करे कई वई आहे जो कंहिं बि शइ मतिलबु प्राइवेसी पंहिंजी शेयर न आहे कई, पर मां शेयर कयां पियो। तव्हां ॾिसी सघो था हर शइ मां ओपनिंग रखी आहे। उन्हनि जा वायरिंग सिस्टम, उनजो जेको आहे रिले बटन्स, सर्वो सिस्टम्स, उन खां पोइ डिवाइस, उन खां पोइ रिसीवर, खोड़ शयूं आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि गाॾी में। तव्हां शायदि हुन में कई हूंदी फुटेज। इंशाल्लाह इहा शइ फ़िलहालु एसी ताईं आहे। रेंज जेसीं ताईं मुंहिंजी नज़र पए थी न गाॾी ताईं, तेसीं ताईं मां हिनखे हलाए सघां थो। हा, हिन में मां कैमरास वग़ैरह अञा अपडेट्स करण वारो आहे, पोइ त मां घरु वेठे बि हिनखे यूज़ करे थो सघां। मुंहिंजे ख़्याल में त हीअ बिज़नेस जे हिसाब सां जेका बि आहे, ही यानी हिकिड़ो टेक्नीशियन कमु आहे न। हिन दौर में ॾाढियो वैल्यू आहे। वैल्यू हिन हिसाब सां ईअं आहे जो हर माण्हू गाॾियूं रखे वेठो आहे। मां त नंढी जनरेशन खे जेके बि आहे पैगाम ॾियणु चाहियां थो त इहा शइ सिखनि, तमामु अॻियां फ़ाइदेमंद थियनि, पर सिखनि न, हुन सां गॾु उन्हनि खे पढ़ाई बि हुजे। अगरि पढ़ाई न आहे, उन्हनि खे सिर्फ़ु टेक्नीशियन आहे तॾहिं बि कमु जा न आहिनि। जे उन्हनि खे टेक्नीशियन आहे, पढ़ाई आहे, टेक्नीशियन न आहे तॾहिं बि कम जा न आहिनि। त ॿई शयूं गॾोगॾु हुअणु ज़रूरी आहिनि। उन हिसाब सां हू उन्हनि खे कमु करण में अॻियां आसानी थींदी ऐं इन शइ जो ॾाढो वैल्यू आहे। अॼुकल्ह जेको बि सिस्टम अचे पियो, सॼो कंप्यूटराइज़ दौर पियो अचे ऐं मैनुअल दौर तक़रीबन ख़तमु थी चुको आहे। ख़सीस ऑटो गाॾी आहे, मैनुअल खे हींअर पसंदि नथो करे, ऑटो तो हर को पसंदि करे। नौजवान जेको तजुर्बो को सभिनि जे साम्हूं तव्हां साफ़िन बि ॾिठो त हिकिड़ी गाॾी हले पई बग़ैर ड्राइवर जे। पहिरीं त असां ॾिसंदा हुआसीं मूवीज़ में त पोइ गाॾी हले थी बग़ैर ड्राइवर जे, पर इहो त असांजे सेवण जो नौजवान जेको आहे साम्हूं करे ॾेखारियो त बाबा गाॾी बग़ैर ड्राइवर जे हली सघे थी। असां सेवण वासी जेका आहिनि, साईं मुराद शाह खे, CM खे अपील था कयूं त हिन नौजवान जी मदद कई वञे त जीअं ही हिकु मल्टी टैलेंटेड नौजवान आहे। हिन जा काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट आहिनि जेके जदीद टेक्नोलॉजी जे बारे में आहिनि, उहे अञा ताईं पेंडिंग में आहिनि। छाकाणि त हिन में
फिनेंशियल सपोर्ट जी ज़रूरत आहे। हिन जेको कुझु अॼु करे ॾेखारियो आहे पंहिंजी सपोर्ट ते कयो आहे। हिन का सपोर्ट कोन्हे न गवर्नमेंट जी न कंहिं इदारे जी। असांखे फ़ख़ुरु आहे हिन जे आमर ते एॾे क़दम ते जीअं हिन नंढड़े शहर में रही करे ऐं एॾो ज़हीन साबित करे ॾेखारियो त सेवण जो जेको माण्हू आहे कंहिंखां घटि कोन्हे। सेवण लाइ फ़ख़ुर जो जेको सो आहे मुक़ाम साईं असांजे सर बुलंद करे छॾियो आहे। वॾी महिनत हिकिड़ी पंहिंजे ज़ाती पैसनि मां ज़ाती ख़र्च मां ऐं एॾी वॾी शइ ईजाद कई अथसि। तव्हां बिना ड्राइवर जे ऐं रिमोट ते गाॾी जेको सो तव्हां हलायो। सो इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं गवर्नमेंट ऐं जेके असांजा साइंस टेक्नोलॉजीअ जा इदारा आहिनि वफ़ाक़ी आहिनि या सिंध गवर्नमेंट अहिड़नि नौजवाननि जी सपोर्ट कनि त जीअं इहो जेको टैलेंट आहे उहो वॾी लेवल ते वेंदो। तमामु हिकिड़ो सुठो असांजे सेवण में माण्हू पैदा थियो आहे जेको पूरी सिंध में इबरत जहिड़ी ॻाल्हि आहे। हीअ पूरी दुनिया ॾिसंदी, सिंध जा पर पूरी दुनिया ॾिसंदी। सलाम आहे हिन माण्हूअ खे जंहिं हेॾी महिनत कई आहे। ईअं थियो त बसि पोइ मां सम्झां थो हिन खे के 2-3 लख गाॾी वठणी पवंदी। पियो हर माण्हू ॾे गाॾी पाण ई मोकिलींदो या वॾी ॻाल्हि आहे। हे इबरत जहिड़ी ॻाल्हि आहे जे बिना माण्हू जे घिटीअ में गाॾी पहुचे त पोइ त वॾो मसइलो आहे। हींअर तव्हां ॾिसो छा हिन खे सॼी दुनिया ॾिसे पई। वॾी में वॾी ॻाल्हि आहे त हीअ इबरत जहिड़ी ॻाल्हि आहे। सलाम आहे हिन माण्हू खे हिन उमिरि में जेको हिते माण्हुनि खे हैरान करे छॾियो अथसि। जी नाज़रीन, सेवण जे नौजवान आमिर दर्स जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो चवणु आहे त ही टेक्नोलॉजी जे दौर में हिकिड़ी जिदत आंदी आहे मूं। ऐं जेको आहे सो हिन ते मूंखे काफ़ी साल लॻा आहिनि कार खे तयारु करण में। जेको बि हिन जो सिस्टम आहे उहो मूं नाज़रीन जे अॻियां रखियो आहे। इन खां अलावा नाज़रीन मां सेवण वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो इहो चवणु आहे त हिन नौजवान जी वफ़ाक़ी तौर सूबाई ऐं सिंध जे वॾे वज़ीर जे तक जो ई जेको नौजवान कारीगर आहे आमिर दस, उनजी जेकॾहिं सपोर्ट कई वञे त ही इंशाअल्लाह ताला ही वधीक जेको आहे तजुर्बा आणे सघे थो। ऐं पंहिंजी जेको ज़हन में रखियल जेको हिन जा तजुर्बा आहिनि जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए कई शयूं तयारु करे सघे थो। पर वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत तोड़े सिंध जे वॾे वज़ीर जेकॾहिं हिन जी माली सपोर्ट कई ऐं हिन जीअं क्रिकेटर खे घुराए वियो हो ॾहाणी खे, अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं सिंध जो वॾो वज़ीर हिन नौजवान खे घुराए ऐं हुन सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे ऐं हिन खे सहूलियत मुयसरु करे त ही दुनिया लेवल ते जेको आहे सो जदीद टेक्नोलॉजी जे ज़रिए शयूं तयारु करे सघे थो। कैमरामैन अली हसन ओठो सां गॾु अशरफ अता, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।